ओम शांति। हाँ 2 मिंट बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे हिन शरीर खां न्यारी मां आत्मा बिरकुटी जे विच में वेठी आहियां। हाणे मां आत्मा थोड़ो समय पंहिंजो मन बुद्धि हिन देहधारियुनि जी दुनिया खां परे निराकार परमात्मा जी दुनिया में लॻाए करे निराकार बाप की याद करे बाबा जा हाणे मां ज्ञान थी ॿुधां जेको बाबा ब्रह्मातन द्वारा मूंखे ॿुधायो पियो। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था मीठे बच्चे तव्हां आत्मायूं भी हिन शरीर में गुप्त आहियो त मां भी हाणे हिन दुनिया में ब्रह्मा जे तन में गुप्त रीति सां आहियां। मूंखे ॼाणण जे लाइ पहिरियों मूंखे पहचानणो पवंदो। मां जेको खुद जो परिचय थो ॾियां उन सां मूंखे पहचानणो पवंदो। मां जेको तव्हांखे ज्ञान तो ॿुधायां उन ज्ञान सां ही तव्हां मूंखे पहचाने सघंदा आहियो। छो जी मुंहिंजो खुद जो शरीर जो कोई रूप न आहे न, मां त ॿिए जे शरीर में ईंदो आहे। त माण्हुनि खे कीअं पतो लॻे कि इहो भॻवानु हिन जे शरीर में अची करे असांखे ज्ञान थो ॾे, सम्झ थो ॾे? परमात्मा जे ज्ञान सां। दुनिया में कोई ईअं थोड़ी चईंदो तव्हां सभी आत्मायूं मुंहिंजा ॿार आहियो, मां तव्हांजो पीउ आहियां, मां परम धाम में रहण वारो आहियां, मां पंहिंजो शरीर न वठंदो आहियां। इहे त अहिड़ियूं ॻाल्हियूं सृष्टि जो पूरो आदि मध्य अंत जो ज्ञान मां हाणे नए धर्म जी स्थापना थो करां। ये ज्ञान परमात्मा ही ॾेई सघंदो आहे। हाणे बाप चए थो तव्हां भॻवान जा ॿार ठहिया आहियो न वरसो वठण लाइ, त तव्हांखे उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे मुंहिंजी यादि में रहणो। आत्मा परमात्मा जो रूप हिकु ई आहे। आत्मा कोई नंढी वॾी न आहे, आत्मा अविनाशी आहे। लेकिन आत्मा परमात्मा जो पार्ट अलॻि अलॻि आहे। ड्रामो परमात्मा जो पार्ट आहे ज्ञान ॿुधाइण जो, असांजो पार्ट आहे जनम मरण जे चक्कर में अची करे हिक ॿिए सां खेॾण जो। पोइ खेॾी खेॾी करे जॾहिं असां आत्मायूं थकिजी वेंदा आहियूं, असांजी शक्ति गुण सम्झ ख़तम थी वेंदी आहे, असां हिकदमि मेरी कारी थी वेंदा आहियूं, त उहो परमात्मा बाप अची करे असांखे शक्ति गुण ज्ञान ॾींदो आहे ऐं असांखे साफ़ सुथिरो कंदो आहे, असांखे पावन ठाहींदो आहे। हाणे दुनिया में केतिरियूं ढेर आत्मायूं आहिनि, केतिरा ढेर मनुष्य आहिनि। वो सतयुग जी आदि में सिर्फ़ 9 लख हूंदा। सतयुग जे आदि में हिन दुनिया भारत में बाक़ी कोई देश त हूंदो न, हिन भारत भूमि ते ही ॾाढा थोड़ा माण्हू हूंदा। प्रलय त थींदी न प्रलय माण्हू त चईंदा आहिनि कि दुनिया ख़तम थी वेंदी, सभु पानी में हली वेंदो। परंतु बाबा चए थो पाणी में सभु न वेंदा, भारत रहिजी वेंदो, बाक़ी सभु ख़तम पाणी में हली वेंदो। छो जी कॾहिं बि हिन सृष्टि चक्कर ते खेल ख़तम न थींदो आहे। इहो जो ड्रामो आहे न सृष्टि जो, ये स्टेज जेको आहे जिते हिन दुनिया में असां ड्रामो वॼायूं था, हिते कॾहिं बि खेल ख़तम न थींदो आहे। त जॾहिं सतयुग जी शुरूआत हूंदी, कलयुग अंत थी वेंदो, त 9 लख माण्हू बचंदा आहिनि सतयुग जी आदि में। तव्हां ॼाणंदा आहियो मनुष्य मात्र सभी आत्मायूं जंहिंमें जेकी बि मनुष्य आहिनि सभिनि जी आत्मायूं परमधाम में रहण वारियूं आहिनि। हुतां खां ही पाण सभु आत्मायूं हेठि पंहिंजे पंहिंजे शरीर में पार्ट वॼाइनि था। सतयुग में जो प्रिंस प्रिंसेस हूंदा त ॾाढा सारा, लेकिन सभिनि खां पहिरियों हूंदो कृष्ण प्रिंस, पोइ राधे प्रिंसेस ठहींदी। कलयुग अंत में मनुष्य आत्मा पतित आहे। सतयुग आदि में मनुष्य आत्मा, सतयुग त्रेता में आत्मायूं पावन रहे। सतयुग त्रेता में हिकु ही धर्म हूंदो। हाणे केतिरा अनेक धर्म आहिनि, त बाक़ी सभी धर्म वारी आत्मायूं किथे हली वेंदियूं? परम धाम में।
पोइ उहे सभु आत्माएं द्वापर युग खां हेठि ईंदियूं। बाबा ज्ञान जो सागर असांखे ज्ञान ॿुधाए थो न, असांखे ज्ञान रत्ननि जी थाली भरे भरे करे ॾे थो। चईंदा आहिनि न, सागर खां थालियूं, ज्ञान रत्ननि जी थालियूं भरे भरे करे आयूं निकितियूं। सागर खे बि देवता सम्झंदा आहिनि कि सागर हीरे ऐं जवाहरातनि जी थालियूं भेंट कई, हिन करे सागर खे बि देवता सम्झंदा आहिनि। असल में त इहो परमात्मा ज्ञान जो सागर पाण खे ज्ञान रत्न जी थालियूं भरे भरे करे ॾे थो। इहे ई ज्ञान रत्न जेका पाण बुद्धि में धारण था करूं, इहे ई सत्संग में असांखे सोने हीरे जे रूप में मिलंदा। बाबा चवनि था सतयुग जे लाइ पढ़ाई पढ़ो था न, हिन ज्ञान सां तव्हांखे सुख थो मिले, त सुठी रीति पढ़णो आहे, पुरुषार्थ करण करे सुठी रीति पास थियणो आहे। बाप वेही करे पंहिंजी ऐं हिन सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाए थो। तव्हां ॿार सभु कुझु सम्झिया आहियो न, कि पहिरियों हिन ई दुनिया में स्वर्ग हुयो, पोइ हाणे इहे ई दुनिया नर्क थी आहे। कोई स्वर्ग मथे थोड़ी आहे, हिन ई दुनिया में स्वर्ग थींदो आहे, हिते ई नर्क थी वेंदो आहे। हाणे बि त कई माण्हू चईंदा आहिनि न, जाते सभु परिवार सुख शांति सां रहंदो आहे, त चईंदा आहिनि न इन्हनि जो परिवार त जीअं हिते त जीअं स्वर्ग थो लॻे, सभी हिक ॿिए सां केॾी प्रेम व्यवहार सां हलनि था। त स्वर्ग हिते ई हूंदो आहे जॾहिं पाण सभी आत्माएं हिक ॿिए सां सुठी रीति हलंदा आहियूं। असांजी ॻाल्हाइण, सोचण, व्यवहार वग़ैरह ॾाढो सुठो हूंदो आहे, त दुनिया स्वर्ग हूंदी आहे। हाणे सभु घर घर में दुख शांति आहे, हिक ॿिए सां सभु लड़ाई झगड़ो, बुरो भलो ॻाल्हाइण सोचण, त दुनिया नर्क थी वई आहे। कोई मथे थोड़ी आहे स्वर्ग। बाबा चए थो हाणे तव्हां ओड़ा ठहण लाइ पढ़ाई था पढ़ो, स्वर्गवासी ठहण लाइ सुठा स्वभाव संस्कार कीअं धारण कबा आहिनि, हिक ॿिए जे लाइ कीअं पाण प्रेम व्यवहार रखूं, उहो ई पाण खे बाबा पढ़ाई थो पढ़ाए। छो जी परमात्मा ख़ुदि सुख जो सागर आहे न, प्यार जो सागर आहे। त उहो चए थो मूंखे सॼो ॾींहुं तव्हां मूंसां गॾु रहंदव, मुंहिंजूं ॻाल्हियुनि जे बारे में सोचंदव, त संग जो रंग त लॻंदो आहे न। त परमात्मा जे संग में पाण सदा रहंदासीं, उनजी ई ॻाल्हियूं सोचंदा रहंदासीं, त पाण बि मिठा थी वेंदासीं। केतिरी सहज ॻाल्हि। त बाबा चए थो हाणे मां जो आहियां जीअं आहियां, तव्हांखे स्वयं जे बारे में ॿुधायां थो न। भॻवानु वेही करे आत्माउनि खे पढ़ाए थो। कॾहिं सोचियो हुयो कि असांखे भॻवानु बि पढ़ाईंदो? बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजो ओबीडियंट सर्वेंट ठही आयो आहियां न, तव्हांखे पढ़ाई थो पढ़ायां। ॾिसो पीउ बि त सर्वेंट हूंदो आहे न ॿारनि जी, केतिरी सेवा कंदो आहे ॿारनि जी। ॿार पैदा थियनि त माउ पीउ ख़ुदि जे बारे में कुझु सोचंदा ई न आहिनि, हीअ त सॼो जीवन पंहिंजे ॿारनि जे लाइ ॾेई छॾींदा आहिनि। त उहो ई बाबा बि सॼो पंहिंजो शिव बाबा जो त ख़ुदि आहे, ख़ुदि जो कुझु अथसि ई न, शरीर ई कोन अथसि, त ॿियो छा हूंदो। त बाबा जो त सभु असांजो ई आहे, असांजी ई सॼो ॾींहुं सेवा कंदो रहंदो आहे। कॾहिं कहिड़ो ॿार थो चिल्लाए, कॾहिं कहिड़ो ॿार थो चिल्लाए, त बाबा त द्वापर युग खां इहो ई कमु थो करे। हाणे कलयुग में हेठि आयो आहे। ड्रामा में मुंहिंजो पार्ट ई कलयुग जे अंत में आहे न। मां कलयुग जे अंत में मूंखे मथे वेठे वेठे संकल्प ईंदो आहे कि हाणे मां हेठि वञा, ॿारनि खे मथे वठी अचां वापसि। ॾाढो दुखी थी विया आहिनि, ॾाढो चिल्लाइनि था। हाणे बाबा चवनि था हिन करे मां आयो आहियां। मां ॿुढे तन में ई ईंदो आहे, छो जी बुढ़ापे में सभु अनुभव थी वेंदो आहे न। त शिव बाबा ब्रह्मा जे शरीर जे 60 वर्ष जी आयु खां पोइ हुनजे शरीर में आयो। 60 वर्ष ताईं त ॾाढो अनुभव थी वेंदो आहे। हुन खां पोइ त जेको बि कमायो कयो ठीकु आहे, सभु ॿारनि खे ॾेई, वैसे बि माण्हू भक्ति ज्यादा कंदा आहिनि। त बाबा बि ब्रह्मा जे तन में 60 वर्ष खां पोइ आयो। शिव बाबा कॾहिं ॿुढो न थींदो आहे, न ही कॾहिं ॿार जवान आदि ईअं शिव बाबा जो जीवन न हूंदो, छो जी आत्मा शरीर सां गॾु ॿार जो पार्ट वॼाईंदी आहे, पोइ ॿुढे जो, पोइ जवान जो, पोइ ॿुढे जो। शिव बाबा खे त पंहिंजो शरीर ई कोन अथसि, उहो त ईंदो ई वॾे शरीर में आहे, ईंदे ई ज्ञान ॿुधाइण लॻी वेंदो आहे। भई गर्भ मां ॿार ईंदो आहे ॿाहिरि,
त जेसिताईं हुनजा ऑर्गन्स वॾा न थियनि, शरीर वॾो न थिए, उहा आत्मा कीअं ॻाल्हाए सघे? त पहिरियों हुनजो शरीर वॾो थींदो पोइ ॻाल्हाईंदे न। लेकिन शिव बाबा त मथां आत्मा ईंदी ई ब्रह्मा जे तन में, जॾहिं हुनजी 60 वर्ष जी आयु थी वेंदी त ईंदे ई सॼो ज्ञान असांखे ॿुधाइण लॻी वेंदो आहे। आत्मा कॾहिं ॿुढी न थींदी आहे। बाबा चवनि था तव्हांजी आत्माऊं हाणे पत्थर बुद्धि थी वई, तव्हांजी आत्मा जेकी बुद्धि आहे न उहो पत्थर जीअं थी वई अथव। केतिरो बि सम्झायो मनुष्य आत्मा सम्झे ई नथी। भगवान धरती ते आई अची करे केॾो आत्माउनि खे शिक्षायूं थो ॾे, लेकिन आत्माऊं सम्झनि ई नथियूं। त बाबा पाण खे चए थो मूंखे यादि करो त तव्हांजी बुद्धि बि पारस थी वञे, अर्थात पाण खे सभु कुझु सम्झ में अची वञे। बुद्धि में जेको तालो लॻी वियो आहे न, शुद्धी द्वापर युग खां पाण इहे सभु कमु करऊं था। भॻवान खे कण कण में विझी छॾियो आहे, देवी देवताउनि जी ग्लानी कई आहे, ऐं जेको बि भक्ति मार्ग में कंदा आहियूं द्वापर युग खां करूं था न। हाणे परमात्मा चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो। त इहे सम्झण जी बुद्धि बि त हुजे कि असांजो बाप निराकार आहे, भॻवानु निराकार आहे, असां आत्माउनि जो पीउ आहे। त बाबा चए थो जेतिरो मूंखे यादि कंदा रहंदा न त तव्हांजी बुद्धि में इहे ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं आहिनि। हाणे मां वरी खां तव्हांजी बुद्धियुनि जो तालो खोले करे तव्हांखे पारस बुद्धि ठाहिणु आयो आहे। सतयुग में ज्ञान जी दरकार न हूंदी, न ही भक्ति उते हूंदी। छो जी ज्ञान हाणे कलयुग जे अंत में असांखे मिलंदो आहे। जॾहिं मनुष्य आत्मा खे भक्ति खां बि वैराग्य अची वेंदो आहे न, ॾाढो दुखी थी वेंदी आहे। मतिलबु भक्ति करे करे बि मनुष्य आत्मा जॾहिं थकी वेंदी आहे कि हाणे त असांखे कुझु बि नथो थिए, तूं त अची सही, तॾहिं मनुष्य आत्मा खे परमात्मा ज्ञान ॾींदो। त ज्ञान भक्ति वैराग्य, जॾहिं भक्ति खां वैराग्य ईंदो आहे तॾहिं असांखे ज्ञान मिलंदो आहे। सतयुग में कुझु बि न हूंदो आहे। सतयुग में आत्मा में सर्व शक्तियूं संपन्न हूंदी आहे, ज्ञान गुणनि सां संपन्न हूंदी आहे, त सभु प्राप्ति हूंदी अथसि। त जंहिं आत्मा खे सभु प्राप्ति आहे उहो भॻवान खे यादि ई न कंदी, उनखे कहिड़े बि ज्ञान आदि जी दरकार न हूंदी। बाबा चए थो हाणे मां तव्हांखे हिन मृत्यु लोक खां वठी वञण लाइ आयो अमर लोक में। पोइ अमर लोक में तव्हां ॾाढी सुख शांतिमय वारो जीवन जींदव। पूज्य देवी देवताउनि जी दुनिया में पाण वञूं था। देवी देवताउनि खे भॻवान भगवती बि चईंदा आहिनि, छो जी भॻवानु उन्हनि खे अहिड़ो ठातई न, हिन करे उन्हनि खे भॻवान भगवती चई छॾंदा आहिनि। लेकिन भॻवान त निराकार आहे, परंतु माण्हू चई छॾंदा आहिनि। लेकिन बाबा चईंदा आहिनि भॻवान निराकार आहे, देवी देवताउनि खे भॻवान भगवती न थी सघंदा आहिनि। बाबा जेको ज्ञान थो ॾे हुनखे पाण खे ॿुधी करे वीचार सागर मंथन करणो। सुबुह सुबुह जो समय ॾाढो सुठो हूंदो आहे। सुबुह सुबुह जो उथी करे मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां, मुंहिंजो आत्मा खे बाबा कहिड़ो कहिड़ी सम्झ ॾे थो, इहे सभु ॻाल्हियूं अंदरि ई अंदरि वीचार करो त पंहिंजी बुद्धि में इहे ॻाल्हियूं वेहंदियूं। छो जी पाण खे जेकी ॻाल्हि बाबा ॿुधाए थो इहे असल में असां हुयासीं, हाणे न आहियूं। त जेको असां हुयासीं हाणे न आहियूं, त उहो अगरि कोई ॿुधाए कि तव्हां पहिरियों हीअं हुयव त पंहिंजी चलन उहा ई हुजणी खपे न। हाणे जॾहिं पाण खे कोई यादि थो ॾियारे त अञा ताईं असांखे सम्झ में छो नथो अचे, छो जी पाण हिन ॻाल्हि खे गहराई में नथा वठी सोचूं नथा। त बाबा चए थो सुबुह सुबुह जो उथी करे वीचार सागर मंथन करो कि हिन ई भारत में श्री लक्ष्मी श्री नारायण जो राज्य हुयो। हुन समय असां ॾाढा सुखी हुयासीं, शांति सां हुयासीं, असां वटि अथाह संपत्ति हुई। हाणे असां दुखी छो थी विया आहियूं? विकारनि जे करे। त बाबा वरी खां असांखे चए थो मूंखे यादि करो, गर्भगृह में रही करे बि मूंखे यादि करो त ऐं पावन रहो, त तव्हांजी दुनिया उहा ई थी वेंदी। कीअं? जीअं सतयुग में हुई। छो जी कलयुग खां पोइ त सतयुग अचिणो ई आहे न। कलयुग पतित दुनिया, सतयुग पावन दुनिया। त हिकदमि कलयुग खां पोइ सतयुग जी दुनिया अचे थी, त एॾो पतित दुनिया खे सतयुगी पावन दुनिया में परिवर्तन केरु करे सघंदो? परमात्मा ई करे सघंदो न। अञा ताईं त असां सतयुग त्रेता द्वापर कलयुग में आयासीं त हेठि लहींदा हुया आयासीं न, पावन आत्मा खां पतित थी वियासीं, विकारी थी वियासीं।
लेकिन हाणे विकारी खां निर्विकारी थियणो, आत्मा में शक्ति खपे हिन विकारनि खे बुराइनि खे छॾे करे जीवन जीअण जे लाइ शक्ति खपे। माण्हू चवनि था असां गुस्सो नथा करणु चाहियूं, लेकिन असांखे गुस्सो अची थो वञे, त ही अची थो वञे त आत्मा खे केरु शक्ति ॾिए हाणे की हुनखे गुस्सो न करे। उहा आत्मा चाहे थी की मां गुस्सो न करां, मोह न रखां कंहिंमें, लोभ न रखां, कूड़ पाप न ॻाल्हायां, बुरो भलो न चवां, लेकिन आत्मा खे शक्ति ॾियण वारो केरु आहे? परमात्मा। त हाणे परमात्मा सृष्टि ते छो आयो आहे? छो जी आत्माउनि खे इहे विकार बुराइयूं छॾण जे लाइ शक्ति खपे। अञा ताईं त आत्मा हू सत्य त्रेता द्वापर कलयुग खां वठी करे किरंदी आई आहे न, अर्थात हुन जा कलायूं गुण शक्ति ख़तम थींदा आया अथसि। हाणे हुनखे भरणो अथसि, त भरण जे लाइ परमात्मा सृष्टि ते आयो आहे की हाणे मूंखे यादि करो त तव्हां में वरी खां शक्तियूं अची वेंदियूं, जंहिंसां तव्हां क्रोध न कंदव, तव्हां शांति सां सभु कमु कंदा, जंहिंसां तव्हांजे अंदरि सभु विकार बुराइयूं आपे ई ख़तम थी वेंदियूं। त परमात्मा खे यादि करणु केॾो ज़रूरी आहे। शरीर खे ताक़त ॾियण लाइ सुठो सुठो ताज़ो ताज़ो फल फ्रूट, रोटी आदि, दूध आदि, माखन आदि खाराईंदा आहियूं, लेकिन आत्मा खे वापसि खां शक्तिशाली ठाहिण लाइ परमात्मा जी यादि ज़रूरी आहे, उहो बि निराकार रूप में। ॾिसो अॼु केरु बीमार थो थी वञे, हिकदमि वीक थी वेंदो, बीमार थी वेंदो, त शरीर कमज़ोर थी वेंदो, वापसि सां हुन शरीर खे तंदुरुस्त करण लाइ हुनखे सुठियूं सुठियूं चीजूं, ताज़ियूं ताज़ियूं चीजूं खाईंदो, तॾहिं त वापसि तंदुरुस्त थींदसि न। लेकिन हिते आत्मा खे तंदुरुस्त थियण में सिर्फ़ु हिकु बार ई आत्मा तंदुरुस्त थींदी आहे। कल्प में 5000 साल में हिकु बार ई भॻवानु अची करे आत्मा खे शक्ति गुण ऐं ज्ञान ॾींदो आहे, ऐं उहे सभु शक्ति गुण ज्ञान पूरो कल्प हलंदो आहे, मतिलबु 5000 साल ताईं। पोइ विच में कॾहिं बि भॻवानु हुनखे ईअं शक्ति गुण ऐं ज्ञान न ॾींदुसि जीअं हाणे थो ॾे। जीअं हाणे आत्माउनि में शक्तियूं गुण भरे थो न, इहो वरसो चइबो आहे हिनखे। आत्मा जो वरसो जेको बाबा असांखे ॾिए थो, इहो छा आहे, कहिड़ो वरसो आहे? गुणनि जो, शक्तियुनि जो, ज्ञान जो। इहा आत्मा जी प्रॉपर्टी आहे जेकी 5000 साल में चक्कर लॻाईंदे लॻाईंदे ख़तम थी वई। हीअ आत्मा 5000 साल खां हिते सृष्टि ते घुमे थी। 84वां जन्म, जेकी आत्मा शुरू में आई हूंदी न, हुन 84वां जन्म वठी करे हिन सृष्टि ते खेल खेॾियो अथई, घुमी आहे, कॾहिं काथे कॾहिं काथे कॾहिं काथे कॾहिं काथे। हाणे आत्मा जा धन संपत्ति अर्थात गुण शक्तियूं ज्ञान सभु ख़तम थी वियो अथसि, त आत्मा दुखी थी वई आहे। त कलयुग अंत में जॾहिं आत्माएं सभु ईअं ख़ाली थी वेंदियूं आहिनि हिकदमि, हुननि वटि कुझु बि न हूंदो अथनि, तॾहिं उहे जोर सां सभी आत्माएं हिक साथ सॾु कंदियूं आहिनि की हाणे त तूं अचु। भक्ति सां बि वैराग्य अची वेंदो अथनि की असांखे त हाणे इहा भक्ति जी महिनत बि न करणी आहे, हाणे त तूं अची करे बसि असांखे कीअं बि करे असांखे सभु कुझु ॾे, शांती ॾे, सुख ॾे, असांखे हाणे भक्ति बि न करणी आहे। छो जी भक्ति में बि महिनत कंदा आहियूं न, भई सॼो ॾींहुं बुख में रहूं, व्रत रखूं, तॾहिं त हाणे थोरो समय असांजे जीवन में सुख शांती हूंदी आहे। वरी व्रत रखूं, वरी पाठ पूजा करूं, वरी अलॻि अलॻि पूजायूं करायूं, धन ख़र्च करूं, यात्राउनि ते वञूं, थोरो समय सुखी रहूं, वरी का भक्ति करूं। रोज़ सुबुह सुबुह जो भक्ति न करो कुझु, पोइ कुझु न कुझु थी वेंदो त चईंदा अॼु असां भक्ति न कई। त इहो बि हिकु महिनत जो कमु थी वियो न माण्हुनि जे लाइ। लेकिन बाबा खे हाणे जॾहिं आत्माउनि खे हिन भक्ति सां बि वैराग्य थकी वेंदियूं आहिनि की हाणे असांखे कुझु बि नथो थिए, तॾहिं परमात्मा अची करे हुननि खे ज्ञान की हाणे तव्हां मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी, ॿियो कुझु बि न करो, बसि छोजी हुनखे आत्मा खे निराकार रूप में सम्झी करे परमात्मा खे यादि करण सां आत्मा में गुण शक्तियूं भरिजंदा वेंदा आहिनि, त आत्मा जे जीवन में सुख शांती ईंदो आहे। आत्मा जा जन्म जन्मांतर जे पापनि सां उहो मुक्त थींदी वेंदी आहे। दुख छो था थियनि? असांजे कर्म जेका असां करे आया आहियूं, त उन्हनि सां मुक्त थियण जो उपाय बि परमात्मा खे यादि करिणो आहे,
ज्ञान गुण शक्ति बढ़ण जो उपाय भी परमात्मा के निराकार रूप में याद करणो आहे। त केतिरो सहज उपाय आहे। त हाणे बाबा चए थो तव्हां अगरि भक्ति खां थकिजी विया आहियो त हाणे सिर्फ़ु इहो कमु त करे सघंदा आहियो न, भई तव्हांजी आत्मा जो मां पीउ आहियां, पीउ खे केरु न यादि कंदो। ॿार खे पतो लॻे कि इहो मुंहिंजो माउ पीउ आहे, जीअं जीअं वॾो थींदो त उहो यादि त रहंदसि न माउ पीउ जी हुनखे। त जॾहिं हाणे पाण खे पतो लॻो आहे कि इहो भॻवानु त मुंहिंजी आत्मा जो पीउ आहे, त पीउ खे त सदा यादि करणो खपे न, कोई सुबुह शाम जो थोरी यादि करणो खपे। उनखे त सॼो ॾींहुं यादि करणो आहे। सुबुह जो उथी करे हुनखे नमस्ते गुड मॉर्निंग करणी आहे, पोइ सॼे ॾींहं जे बारे में हुनखे ॿुधाइणो आहे अॼु असांखे छा छा करणो आहे। पोइ हुनखां राय सलाह वठणी आहे कीअं करूं, छा करूं, धन खे कीअं कम में लॻायूं। शरीर खे कुझु थी वियो त बि माउ पीउ खे ॿुधाईंदा आहियूं कि मूंखे ईअं थी वियो, हाणे छा करूं। उहो ई हाणे परमात्मा पीउ खे ॿुधायो। शरीर जे माउ पीउ खे त तव्हां ॿुधाईंदा आहियो संबंधनि खे, हाणे पंहिंजे परमात्मा पीउ खे जेके जीअं बि संबंध में हुनखे यादि करे तव्हांखे ॿुधाइणो अथव ॿुधायो। त इन रीति हुन सां संबंध निभायो, हुनखे पाण सां गॾु हर घड़ी रखो त पाण खे उहो जीवन सुख शांति में जीवन कीअं जीबो आहे उहो सेखारींदो आहे। बाबा चए थो तव्हांजे जीवन जा सभु बोझ मूंखे ॾियो, जेका तव्हां ख़ुदि जे मथां रखी वेठा आहियो न, पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे जीवन जो, घर गृहस्थी जो, धंधे जो, ऐं जेका बि बोझ थींदा आहिनि मनुष्य आत्मा जे जीवन में अॼुकल्ह, उहो सभु मूंखे ॾियो। हाणे मां तव्हांजो बोझ खणण लाइ हाणे आयो आहियां। त उहो बोझ कीअं ॾेई सघंदासीं जॾहिं हुनखे हुन संबंध सां यादि कंदासीं न, भई जॾहिं इहे पाण अंदरि सम्झंदासीं कि हा मुंहिंजो पीउ आहे उहो, हाणे मुंहिंजो बोझ ख़ुदि खणण आयो आहे, मूंखे हिकदमि सुख शांति वारो जीवन जीअण लाइ सिखाइण लाइ आयो आहे। त जॾहिं इहो अंदरि मन में निश्चय थींदो तॾहिं पाण परमात्मा खे पंहिंजे सभु जीवन जा बोझ ॾेई करे ख़ुदि बेफ़िक्र रहंदासीं। ॾिसो नंढो ॿार खे कॾहिं फ़िक्र थींदो आहे भई मम्मी पापा कीअं चए कि मूंखे इहा चीज़ खपे मतिलबु खपे। कोई बि भारी चीज़ हूंदी अथसि हुनखां न खणी न सघंदो आहे त कंहिंखे ॾींदो आहे, माउ पीउ खे ई ॾींदो आहे न कि मूंखां नथी खजे तव्हां ई खणो। त ईअं ई हाणे परमात्मा खे चओ, परमात्मा खे ॾियो, पोइ हुन सां गॾु उहो कर्म करो, पोइ उहो तव्हांखे पंहिंजी शक्तियूं ॾेई करे उहो तव्हां खां कर्म कराईंदो। करिणो त पाण खे आहे न, क्योंकि सॼो शरीर पाण खे ई आहे, लेकिन सभु कुझु हुनखे ॿुधाए करे कंदासीं त उहो पाण खे शक्तियूं ॾींदो आहे, कि सम्झ ॾींदो आहे कि इहो कमु हीअं करो, इहो कमु हीअं करो। त हाणे पंहिंजो बोझ खणण लाइ केरु आयो आहे? बाबा आयो आहे। त बाबा चए थो इहो ई समय आहे जॾहिं मां हिते ॿारनि खे अची करे ईअं पालना ॾींदो। बाक़ी कहिड़े युग में मां तव्हांखे ईअं पालना न ॾींदो आहे माउ पीउ जे रूप में। भक्ति मार्ग में मां तव्हां मूंखे भॻवानु सम्झी वेठा आहियो, सत्य त्रेता में तव्हां मूंखे यादि न कंदा आहियो, छोजी दुख ई न हुयो न। हाणे द्वापर युग खां तव्हां भॻवानु चई चई करे मूंसां ॾाढो दूर थी विया आहियो। ॿियो कई माण्हू त सोचदा आहिनि कि भॻवानु कुझु आहे ई न, ईअं ई कल्पना आहे, सभु कुझु जीवन कल्पना आहे, सभु कुझु प्रकृति सां हले थो। कई त भॻवान खे मञदा ई न आहे, ऐं कई त भॻवान खे कण कण में ठोके वेठा आहिनि, सोचदा आहिनि कण कण में भॻवानु आहे, सभिनि जीवन मनुष्यनि में भॻवानु आहे, सभु हिक ॿिए खे दुख था ॾियनि त असां भॻवान खे मञूं छा? भॻवानु ई दुख ॾिए थो त असां भॻवान खे मञूं छा? ईअं अनेक प्रकार जी मतियुनि जे कारण भॻवान सां माण्हू दूर थी विया आहिनि। असली संबंध असांजो पंहिंजी आत्मा सां ई दूर थी विया आहिनि न। आत्मा खे ई न पतो, इहो ई न पतो अथनि कि असांजी आत्मा अंदरि दुखी थी थिए, मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहे। त जॾहिं इहो ई न पतो आहे त परमात्मा असांजो बाप आहे, उहो ई भॻवानु आहे, उन सां बि ॾाढो दूर थी विया आहिनि। त हाणे बाबा आत्मा परमात्मा जी पहचान ॾेई करे आत्माउनि जो संबंध पाण सां जोड़ण आयो आहे। छोजी संबंध जे रूप में परमात्मा खे यादि कंदासीं तॾहिं ई पाण खे उहा अंदरि प्राप्ति थींदी आहे, सुख शांति जी। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग।
रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे ईश्वरीय मर्यादाउनि जे आधार ते विश्व जे अॻियां एग्ज़ाम्पल ठाहिण वारा सहजयोगी थियव। बाबा चवनि था कि मां जेके बि मर्यादायूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि कि सुबुह सुबुह जो उथी करे अमृत वेले मूंखे यादि करो, पोइ जेको बि मां तव्हांखे सम्झ ॾियां थो उहो ज्ञान मुरली ॿुधो, कर्म कंदे मूंखे यादि रखो, रोटी खाइण खां पहिरियों मूंखे यादि करो, सभिनि सां मिठो ॻाल्हायो, सुठी ॻाल्हियूं ॿुधो, सुठो मुख सां ॻाल्हायो, सुठो सोचो, कर्म सभु कुझु मूंखे ॿुधाए करे मूंसां गॾु करो ऐं रोज़ राति जो सुम्हण खां पहिरियों सॼो ॾींहुं तव्हां छा छा कयो उहो सभु मूंखे ॿुधाए करे मुंहिंजी यादि में सुम्हो। इहे आहिनि ईश्वर जी मर्यादायूं। अगरि कोई बि आत्मा हिन मर्यादा अनुसार पंहिंजो जीवन जींदी त हुनजो जीवन ॾाढो सुठो थी वेंदो ऐं पंहिंजो जीवन सॼो ॾींहुं शांतीपूर्वक सुख शांती वारो निकिरी। उनजे लाइ सुबुह सुबुह जो अमृत वेले उथी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करे जॾहिं आत्मा पंहिंजे अंदरि सर्व शक्तियूं ऐं गुण ज्ञान भरदी आहे या अनुभव कंदी आहे कि परमात्मा मूं में सभु भरे थो, परमात्मा खे निराकार रूप में जॾहिं आत्मा यादि कंदी आहे त आत्मा शक्तिशाली थी वेंदी आहे न, त सॼो ॾींहुं हुनजो ॾाढो सुठो निकिरंदो अथव। त बाबा चए थो पाण अगरि रोज़ ईअं कंदासीं त पंहिंजे जीवन में जेको परिवर्तन ईंदो हुन परिवर्तन खे ॾिसी करे ॿिया माण्हू बि सिखंदा। त हिन सां पाण सभिनि जे अॻियां परमात्मा जी पहचान ईअं बि ॾेई सघंदा आहियूं। असांखे जीअं परमात्मा चए थो असां कर्म था करूं त असांजे जीवन में सुख शांती आयो आहे, त पाण खे ॾिसी करे ॿिया बि परमात्मा खे यादि करणु लॻी वेंदा। स्लोगन आहे पंहिंजी चलन ऐं चहिरे सां पवित्रता जी श्रेष्ठता जो अनुभव करायो। अर्थात पवित्रता सिर्फ़ु ब्रह्मचर्य ई न आहे, पंहिंजी उथणी वेहणी खाइणी पीअणी सोचणु संबंध व्यवहार इन्हनि सभिनि में बि शुद्धता खपे, सुठोपन खपे, मिठास खपे, सभिनि जे लाइ मिलनसार वारो ॻाल्हि खपे। जॾहिं पंहिंजे अंदरि इहो ईंदो इन सां ई पाण पवित्रता जे ईअं माण्हुनि खे ॾेखारे माण्हू महसूसु करे सघंदा आहिनि कि इहे शुद्ध आत्मा आहिनि।